नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे पसंदि ईंदी सो ही आहे त मर्द हज़रात कहिड़ी मुंडी पाए सघनि था ऐं शरीयत मुतहरा में उन्हनि खे कहिड़ी मुंडी पाइण खां मना कई वई आहे ऐं कहिड़ी मुंडी उन्हनि जे लाइ जाइज़ आहे। त इन जे मुतालिक़ शरीयत मुतहरा जी रोशनी में अव्हांजी खिदमत में अर्ज़ु कंदुसि। पर उन खां अॻु में जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजो चैनल सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, मर्द खे सिर्फ़ु चांदी जी हिकिड़ी मुंडी पाइण जाइज़ आहे जंहिंजो वज़न 4.5 माशा खां घटि हुजे ऐं उन जे अंदरि पत्थर सिर्फ़ु हिकिड़ो हुजे, हिक खां वधीक न हुजे ऐं बग़ैर पत्थर वारी मुंडी बि पाइण मर्द खे जाइज़ नाहे। मर्द सिर्फ़ु चांदी जी हिकिड़ी मुंडी पाए सघे थो ऐं ॿिए कंहिं बि क़िस्म जूं मुंडियूं लोह वग़ैरह या जेकी बि ॿिया क़िस्म आहिनि त उन्हनि जूं मुंडियूं पाइण मर्द खे नाजाइज़ आहिनि। मर्द सिर्फ़ु हिकिड़ी चांदी जी मुंडी पाए सघे थो। प्यारो दोस्तों, इहो हुई अॼु जी मालूमात जेका मां अव्हांजी खिदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अव्हांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।